वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अमरीका 20 सालनि में अफ़गानिस्तान अंदरि वेही जंग खटे न सघियो। पाकिस्तान तरफ़ां फ़ौजी अॾा ॾियण सां कामयाबी कीअं मुमकिन आहे। अमरीका खे अॾा ॾिना त पाकिस्तान ॿीहर दहशतगर्दनि जो हदफ़ बणिजी वेंदो। अमरीकी अख़बार वाशिंगटन पोस्ट में लिखियल मज़मून में वज़ीर आज़म इमरान ख़ान अफ़गानिस्तान में सियासी अमन अमल लाइ कोशिशूं जारी रखण जे अज़म जो इज़हार कयो। वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान अफ़गान अवाम जे फ़ैसिले सां ईंदड़ हर हुकूमत जी ताईद कंदो। अफ़गान में कंहिं बि हिकु धड़े जी हिमायत नथा करियूं। माज़ी में हिकु धड़े जी हिमायत करे पाकिस्तान ग़लती कई, जेका हाणे ॿीहर वरजाई न वेंदी। वज़ीर आज़म चयो त ताक़तवर अमरीका 20 सालनि में अफ़गानिस्तान जे अंदरि जंग न खटे सघियो त पाकिस्तान में हवाई अॾनि सां इहो कीअं मुमकिन आहे। जेकॾहिं अमरीका खे अफ़गानिस्तान ख़िलाफ़ अॾा ॾिना विया त पाकिस्तान ॿीहर दहशतगर्दी जो निशानो बणिजंदो। हुन चयो त पाकिस्तान पहिरीं अफ़गान जंग में तमामु घणो नुक़सानु बर्दाश्त कयो आहे। हाणे पाकिस्तान हिकु ॿी जंग में अमरीका जो हिसेदार थी नथो सघे। इमरान ख़ान पंहिंजे मज़मून अफ़गानिस्तान में अमन अमल जी हिमायत कंदे चयो त अमरीका ऐं पाकिस्तान जो अफ़गानिस्तान में हिकु ई हदफ़ आहे, सियासी अमन अमल, जंहिं लाइ कोशिशूं जारी रहंदियूं।